मोरो खबर शामिल कजदी मोरो सिंधमा जिता सिंध अल्ताफ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक मोरो शहर से ॻोठ अब्दुल्ला बुढ़ो वासी बुढ़ा बिरादरी से ताल्लुक़ रखंदड़नि पारां बिरादरी जो कट मौसूम हसनैन जानी अब्बासी के कत्ल केस में नामज़द जवाबदार दाइम बुढ़ो खां लातोलुकी जो इज़हार किया वियो। उन मौके ते ॻोठ जे नेक मर्द सेठ हाजी अली नवाज़ बुढ़ो, हाजी हुसैन बुढ़ो, सेठ अज़ीज़ुल्ला बुढ़ो ऐं सेठ मुश्ताक बुढ़ो पंहिंजे बिरादरी सां गॾिजी चयो त असां मोरो शहर में कारोबार कंदड़ आहियूं, हर बिरादरी सां वास्ता पिणु आहिनि। जॾहिं बि कंहिं सां नाजाइज़ी नाइंसाफ़ी नाहे कई, न कॾहिं कंहिंखे तकलीफ़ ॾिनी आहे। कुझु ॾींहं पहिरियां मोरो वासी शाहिद हुसैन अब्बासी जे मौसूम पुटु हसनैन जानी अब्बासी जे मामले में असांजे ॻोठ वासी दाइम दरसाई बुढ़ो जो नालो शामिल कयो वियो आहे, जंहिंसां असांजी शुरूअ खां लातालुकी कयल आहे, पर पुलिस असांखे तंग करे रही आहे। असां अदालत सॻोरी मां पिणु लातालुकी ज़ाहिर करे प्रोटेक्शन वरिती आहे। हिननि जो त असांजी ही बुढ़ा बिरादरीअ जो कट समूरनि खे गवाही पियो ॾिए त असांजो दाइम दरसाई बुढ़ो सां को वास्तो तालुक़ नाहे, असांखे तंग न कयो वञे। जॾहिं त मौसूम हसनैन जानी अब्बासी जे क़त्ल केस में मुलविस ॼाणायल दाइम दरसाई बुढ़ो जो घर बि ॾाठो वियो आहे, हू मालूम नाहे काथे लिकियल आहे। असांखे का ॼाण नाहे, हिनखे घुर्जे त पाण खे कानून वटि पेश करे केस खे मुंहुं ॾियण ते जीअं असां मथां रोज़ जो ज़ोर ख़त्म थी सघे। नालो हाजी अली नवाज़ बुढ़ो आहे। मां ॻोठ चङो मुड़ुसु आहियां। मां हिकु कुझु वक़्तु ॿ टे ॾींहं थींदा या ॿ हफ़्ता थींदा मोरे शहर वाक़ियो थियो आहे। कलोड़नि जो जेको शाहिद कलोड़ जो छोकिरो जेको जो मरी वियो आहे, हुन में दाइम खे इन्वॉल्व कयो अथनि। दाइम कलोड़ बिरादरीअ सां वाक़ियो आयो आहे, शाहिद जो पुटु गुज़ारे वियो आहे। असांखे शाहिद जेतिरो ई ॾुखु आहे, पर उन में इन्वॉल्व कयो वियो आहे दाइम दरसाईअ खे। दाइम दरसाई जेतिरो ॾोहारी आहे त जे उनखे इन्वॉल्व कयो वियो आहे त उन जी जांच बि कयो, उनखे ॿधो बि। असां सभु कारोबारी शहरी सभु असांखे माण्हू सुञाणनि था त असां कारोबार आहे पर बिरादरी सभु गॾु थिया आहियूं, इन जे लाइ थिया आहियूं त जीअं असांखे तोहफ़ो ॾिनो वञे। हिन महिल ताईं असांखे जेको आहे पुलिस ॾाढो तंग कयो आहे, इन लाइ असां हिते गॾु थिया आहियूं। जेकॾहिं दाइम ॾोहारी आहे त उनखे वञी पाण हथु करे असां छो परेशान थिया आहियूं। इन जे लाइ असां तव्हांखे अपील था कयूं त महिरबानी करे असां बुढ़ा बिरादरीअ खे उन असांजो बचिड़ो मुंहुं आहे, ईअं सम्झो असांखे ओतिरो ई ॾुखु आहे। बाक़ी जेको आहे असां सभिनी आला ऑफिसरनि खे अपील था कयूं त असां शरीफ़ माण्हू शहरी माण्हू आहियूं ऐं असांखे पुलिस तमामु घणो तंग थी करे, ऐं असां कंहिं बि ॻाल्हि में इन्वॉल्व न आहियूं। असांखे अगरि दाइम किथे